बोलो श्री कारकत भगवान की, बोलो भक्त भगवान। सखी कारकत जानी है आया, सखी कारकत जानी है आया। करो नाम जपण जासाया, करो नाम जपण जासाया। सुबह सवेर सुजागी करियो, सुबह सवेर सुजागी करियो। राम नाम हृदय में धरियो, राम नाम हृदय में धरियो। करियो श्वास सजाया, करियो श्वास सजाया। सखी कारकत जानी है आया, सखी कारकत जानी है आया। करो नाम जपण जासाया, करो नाम जपण जासाया। सखी कारकत जानी है आया, सखी कारकत जानी है आया। नाम दान स्नान बेकरियो, नाम दान स्नान बेकरियो। दया धर्म में ध्यान बेधरियो, दया धर्म में ध्यान बेधरियो। हिंदव भाग सवाया, हिंदव भाग सवाया। सखी कारकत जानी है आया, सखी कारकत जानी है आया। सेवा करे कुछ सत्संग करियो, सेवा करे कुछ सत्संग करियो। दर्शन साभागन के भरियो, दर्शन साभागन के भरियो। हिंदवलाया सजाया, हिंदवलाया सजाया। हिंदवलाया सजाया, हिंदवलाया सजाया। सखी कारकत जानी है आया, सखी कारकत जानी है आया। करो नाम जपण जासाया, करो नाम जपण जासाया। सखी कारकत जानी है आया, सखी कारकत जानी है आया। विश्राम धाम जे गुर मंदिर में, विश्राम धाम जे गुर मंदिर में। अच्छी जपो श्री राम अंदर में, जपो श्री राम अंदर में। हिंदव सफली काया, हिंदव सफली काया। सखी कारकत जानी है आया, सखी कारकत जानी है आया। नेम रखी जो अचे उदासी, नेम रखी जो अचे उदासी। तैंजी कट जे थी 84।
84 तैंजी कट जे थी संतन जाथी राया संतन सखी कार कत जानिय आया सखी कार कत कर्यो नाम जपण जासाया कर्यो नाम जपण जा सखी कार कत जानिय आया सखी कार कत जानिय आया। दीनन दयाल अति सदा केरे पाल दीनन दयाल अति सदा ओ नंगी नंग पाल श्री कृष्ण मुरारी थी गिरवर धारी आए बांके बिहारी गिरवर धारी आए सब चवन बनवारी रची रस जय प्यारी थी मथुरा में जायो सब बंद बनी आयो मथुरा में जायो अची गोकल वसायो वृंदावन गौचारी थी द्वारका जो नाथ आए नाथ ने अनाथ द्वारका जो नाथ ये भक्तन के साथ ये चवे सृष्टि सारी थी यशोदा जो बाल के चवन नंदलाल यशोदा जो बाल आए गायन जो बाल जीव जंत सुखकारी थी देव के जो लाल वसुदेव क्यों कमाल देव के जो लाल मटे आयो पंहिंजो बाल कई लीला जय न्यारी थी दिनो गीता जो ज्ञान सब जाने तो जहान दिनो गीता जो ज्ञान बड़े बार बुढ़ो जवान सारी जय तारी थी जेको धारे तो ध्यान तंहिंखे मिले भगवान जेको धारे तो ध्यान पाए आत्म जो ज्ञान महिमा वेद ने उच्चारी थी महिमा संत ने उच्चारी थी महिमा भक्त ने उच्चारी थी भाग भलो सब जो कंदो श्री कृष्ण भगवान याद उदासी जो करे पाए पद बोलो श्री कारकत भगवान राम रमापत रूप तू दीन दयाल दयावान कृपा कने कमलापति मालिक तू मेहरबान कथा बुधो सब प्रेम सां धारे मन में ध्यान आस सब पूरन कंदो श्री कारकत भगवान आस सब पूरन कंदो श्री कारकत भगवान। ओम भूरिभुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। सात संगति मान पौत्र मैनो हली रहवा है श्री कार्तिक महात्मा जो
जंहिंजी कथा श्री सोजी महाराज सोनकन खे भगवान कृष्ण सतभामा खे और महात्मा नारदमुनि राजा पृथुअ खे वर्णन करे रहिया आहिनि। काल्ह हिन जे 6 अध्याय में कथा जो प्रसंग ॿुधी आया त हिन कार्तिक वारे महीने में सभई देव विष्णु समेत अची करके कीअं जल में वासो था कनि पिया। जंहिं महान पवित्र महीननि जी जल में देवनि जे वासे करण जो महात्म ॿुधी आया। कारकत में पुष्कर जो महात्म आहे, मांग में प्रयागराज जो और वैसाख महीने में श्री गंगा जी जो। और अहिड़ीअ तरह पाठ पूजा कंदे जेको पंहिंजो नियम विधि अनुसार स्नान जी विधीअ सां पूर्ण करे थो पियो, उन जा सभु कार्य कीअं सिद्ध था थियनि पिया, सो प्रसंग ॿुधी आया। हींअर वधीक कथा जो प्रसंग वर्णन थी रहियो आहे 7 अध्याय में। कारकत में विर्त रखण वारे जा नेम और 15 तिथियुनि जो विस्तार सां वर्णन करे ॿुधाइण त कहिड़ी तिथि में कहिड़ी वस्तु वापराइण की न खपे। चओ हरे राम। हथ जोड़े पुछो सोन कन विर्त रखण जो नेम, कारकत में कहिड़े कर्म सां थींदो कुशल सभु खेम। हरे राम। ॿुधी वचन सूत चो ध्यान धरे, जीअं पदम पुराण थो बयान करे। करे विर्त शुरू मन श्रद्धा रखी, असुचो नस कृष्ण पक्ष परखी। चवे मन में रखां कारकत जो विर्त, ॾे मालिक मूंखे पंहिंजो सत। जीअं पालिया मां नित नेम सदा, सत शास्त्र आहिनि जीअं चवंदा। उथी सुबुह सवेल स्नान करे, छॾे आलस पट ते ध्यान धरे। छॾे सेज पलंग ऐं खट प्यारी, सुम्हे पट ते बणी थी ब्रह्मचारी। करे संग न कंहिं पर नारीअ जो, ऐं महीनो सॼो घर वारीअ जो। पर नारी तेज कटारी थी, पर नारी तेज जा फारी असंदी पिटारी थी। जा ॾिस रावण बलिय जड़ा बली, ॾिस रावण बालीअ व्या। पर नारीअ जे करे जली व्या, ॿियो खाए हिकु वेलो रोटी, ॿियो खाए हिकु वेलो रोटी। जा काटे दुर्मत थी खोटी, जा काटे दुर्मत थी खोटी। हुजे अनकीन सूतक पातक जो, हुजे अनकीन सूतक पातक जो। या रखियल पारो थो बेघर जो, या रखियल पारो थो बेघर जो। करे निंदा बुराई ना भुलिजी, करे निंदा बुराई ना भुलिजी। हणी चुगली ख़राब न थे रुलजी, हणी चुगली ख़राब न थे रुलजी। ॾिसी भुलिजे की न पराओ धन, ॾिसी भुलिजे की न या सुहिणो सताबो कंहिंजो तन, या सुहिणो सताबो कंहिंजो तन। रहे दूर सदाई विकारनि खां, रहे दूर सदाई विकारनि खां। ॿियो पाण बचाए बेकारनि खां, ॿियो पाण बचाए बेकारनि खां। करे सेवा सदा घुरिजा उन जी, करे सेवा सदा बे निर्बल तन धन वारनि जी, बे निर्बल तन धन वारनि जी। रखे सुध बुध नित अबलाहुन जी, रखे सुध बुध नित अबलाहुन जी। लय सार सदा बेवाहन जी, लय सार सदा बेवाहन जी। वठे रोज़ आसीसा सतगुर खां, वठे रोज़ आसीसा सतगुर खां। ऐं घर जे सभिनी वॾड़नि खां, ऐं घर जे सभिनी वॾड़नि खां। ॿियो
ॿियो ब्राह्मण साधन संतन खां ॿियो ब्राह्मण धीअ भेण ऐं सभिनी न्याणियुनि खां धीअ भेण ऐं कॾहिं ग्रास सदा गौ माता जो कॾहिं ग्रास सदा गौ मञे थोरो सदा विरधाता जो मञे थोरो सदा चवे कर्म ही मुंहिंजो कर स्वीकार तूं मालिक आ सब जो आधार तूं मालिक आ सब जो आधार हाणे ॿुधो हिकु राज़ थो खोले करियां बयान कर कंहिं तित में कहिड़ो हर कंहिं तित में कहिड़ो कम न आणे सामान कम न आणे हरे राम। सोने का ग्रखीश्वर इहो प्रसंग कार्तिक महीने जे स्नान जे विधीअ जो ॿुधी करके चवणु लॻा त हे महाराज हाणे कार्तिक महीने जी विर्त जी विधि बि काई हूंदी को नेम टेम हूंदो कॾहिं विर्त रखिजे कीअं रखिजे कॾहिं छोड़िजे जंहिं कर्म करण सां परमात्मा इन जीव जे मथां प्रसन्न थो थिए पियो सो बि असांखे वर्णन करे ॿुधायो। श्री सूजी महाराजनि चवणु लॻा त हे सोनको ॿुधो पद्म पुराण में इहो बयानु थियल आहे त जॾहिं कार्तिक महीनो शुरू थियण वारो हुजे विर्त असू चोॾस कृष्ण पक्ष ॾींहुं यानी हिकु ॾींहुं अॻु में ई पूर्णिमा ॾींहुं शुक्ल पक्ष प्रारंभ थींदो आहे और कार्तिक महीनो प्रारंभ थींदो आहे माना हिकु ॾींहुं अॻु में ई मन में श्रद्धा रखी करके इहो संकल्प करे त मां सारो ई विर्त कार्तिक महीने जो रखां त जीअं परमात्मा मूंखे उन जे लाइ बल ॾे या प्रार्थना करे त नितनेम सां उहो मां शास्त्रनि अनुसार समूरो विर्त पालन कंदुसि। सुबुह जो उथी करके सनानु पाणी करे आलस छॾे करके पलंग खट छॾे करके पट ते सुम्ही ब्रह्मचारी थी करके पर नारीअ जो स्त्रीअ जो संग न करे सारो ई महीनो चारे राम मैं तो दृष्टांत कायम आहिनि पर नारी आहे कटारी रावण जहिड़ा बि उन जे संग जे करके बालीअ जहिड़ा बि जंहिं बालीअ पंहिंजे सुग्रीव भाउ जी स्त्री पाण वटि रखी छॾी हुई रावण सीता जो हरण कयो हुयो कीअं उन्हनि जो अंत थियो भगवान राम रूप में अची करके उन्हनि खे मारे करके और धर्म जी स्थापना कई चारे राम। ॿियो विर्त रखण वारे खे हिकु वेलो रोटी खाइणु घुरिजे सूतक पातक जी बि न हुजे पारूथो अन्न बि न हुजे और निंदा तो कॾहिं बि भुलिजी न करे चुगली न हणे पराए धन खे न ॾिसे परायो सुंदर तन न ॾिसे और विकारनि खां तो सदाईं पाण खे बचाईंदो रहे चारे राम और सदाईं घुर्जाउनि जी सेवा कंदो रहे निर्बलनि जी अबलाउनि जी न्याणियुनि जी सदाईं बेवाहनि जी सार लहंदो रहे इहो विर्त रखण वारे जो इहो नियम हुजणु घुरिजे और नित्य प्रति रोज़ मंदिर में वञी करके गुरु महाराजनि खां आशीर्वाद वठे। बोलो श्री सदगुरुदेव भगवान। घर में घर जे वॾनि खां धीउ भेण न्याणीअ खां ब्राह्मण साधु संत खां जेको बि साम्हूं अचे सभिनी खां आशीर्वाद वठे त जीअं हुनजो उहो कयल कर्म फलीभूत थिए। खाधो खाइण खां अॻु में गऊ ग्रास गौ माता जो ग्रास कढी और पोइ हथ जोड़े करके अन्न देवता खे मान सम्मान सां स्वीकार करे और भगवान खे प्रार्थना करे त हे प्रभु ही मुंहिंजो सभु कर्म तूं ई स्वीकार कर तूं ई मालिक आहीं सब जो आधार आहीं। अहिड़ीअ तरह विर्त पालन करण वारे खे इहे सभु नियम धारण करके और सारो ई महीनो इन अनुसार व्यतीत करणु घुरिजे। श्री सोजी महाराजनि चवनि था त हे सोनको हाणे ॿुधो ॿियो हिकिड़ो राज हिन कार्तिक महीने जो तव्हांखे वर्णन थो करे ॿुधायां पियो। तिथियुनि जे अनुसार हर कंहिं तिथीअ में कहिड़ो कहिड़ो सामान कमु न आणणु घुरिजे
कहिड़ो पदार्थ न वरताइणु घुरिजे, सो बि हिन शास्त्र जो नियम आहे। जय हरे राम। छॾ एकम पेठो बीज कटाहर, टीजन गाढ़ो साग जो आहर। मोरी चौथ की न पंचम बेल फल, छठ कालींदो न उन जो डल। सप्तमी आवरो की न वरताए, सप्तमी आवरो की न की वरताए। अठें नारेल की न भुल जी खाए। नौमी लौकी दसमी ना परवल, ऐं 11 में ना बेर जो फल। 12 वांगण कद्दू न तेरस जो, साओ साग न खाए 14 जो। करे पूनम ना तुलसीअ जो पान, करे पूनम ना तुलसीअ जो पान। रखे ॾींहुं उमास में पान जो ध्यान, रखे ॾींहुं उमास में। इन रीत जो पाले बिरत करे, इन रीत जो पाले ऐं इष्ट देव जो ध्यान धरे, ऐं इष्ट देव जो ध्यान धरे। उन मथा देव सब थियन परसन, उन मथा देव सब थियन परसन। ॾियन ॾुध पुट लक्ष्मी सुंदर तन, ॾियन ॾुध पुट लक्ष्मी सुंदर तन। रहे कार कतवारो विरति जिते, रहे कार कतवारो विरति जिते। रहे भूत पिशाच न प्रेत उते, रहे भूत पिशाच न प्रेत उते। सब तीरथ भी अची वासो करन, सब तीरथ भी अची वासो करन। जिते विरत रखण वारा था रहन, जिते विरत रखण वारा था रहन। ॾुखियो ॾींहुं न कोई ॾिसंदासे, कमी की न काई थी पसंदासे, कमी की न जस जीअरे सदाई माणन था, जस जीअरे सदाई मोए मुक्ति वञी से पाइन था, मोए मुक्ति वञी से, मोए मुक्ति वञी से पाइन था। कयो इन रीत थी पूरो सतो अध्याय। अॻिते उदासी सभु ॿुधो, कथा संदो पर भाव बोलो। श्री कृष्ण देव की जय, उमापति महादेव की जय। हरे राम। महात्मा नारद मुनि चवण लॻो त हे राजा प्रथु, जुमिले कुल 16 तिथियूं चई वयूं आहिनि। 16 तंदूं महालक्ष्मी जा सॻड़ा ॿधबा आहिनि, 16 सूमर, 16 तंदूं सॻड़े जूं और 16 तिथियूं चई वयूं आहिनि। 14 तिथियूं तो ॿिन्ही पक्षनि जूं हिकु जहिड़ियूं थींदियूं आहिनि, एकम खां वठी करके 14 ताईं। और हिकु पक्ष में ईंदी आहे उमास और ॿिए पक्ष में ईंदी आहे 14 खां पोइ पूनम पूर्णिमा। तो ये 16 तिथियूं आहिनि, जंहिंमें हिन कार्तिक वारे महीने में शास्त्र ॿुधाइनि था भई हर कंहिं तिथि में को न को पदार्थ न वरताइणु घुरिजे। एकम में पेठो, बीज में कटार, टीज में ॻाढ़ो साग, मोरी चौथ में बेलफल, पंचम में कालींदो, छठ में, सप्तमी में आवरो, अष्टमी में नारेल, लौकी नवमीअ ॾींहुं और परवल 10वीं ॾींहुं और 11 ॾींहुं ॿेर जो फल न वरताए। बोलो श्री एकादशी महात्म। 12 ॾींहुं वाङण, 13 ॾींहुं कद्दू और साओ साग, 14 ॾींहुं पूनम ॾींहुं तुलसीअ जो पान न करणु घुरिजे और उमास ॾींहुं पान जो ध्यानु रखणु घुरिजे। इहे वस्तू आहिनि जेके इन्हनि तिथियुनि अनुसार उन ॾींहुं न वरताइबियूं आहिनि। हिन कार्तिक वारे महीने में जेको विर्त रखे थो इन्हनि ॻाल्हियुनि जो ध्यानु रखणु घुरिजे। इन रीति विर्त पाले करके पंहिंजे इष्ट देव जो ध्यानु रखे त जीअं सभु उन जे मथां
प्रसन्न थी करके और ॾुध पुट लक्ष्मी उनखे सुंदर तन ॾियनि। कार्तिक वारो महीनो पालन करण वारे खे जिते बि रहे थो पियो उते भूत पिशाच प्रेत नथा अचनि पिया। और अहिड़े आस्थान ते तो तीर्थ अची करके साक्षात वास था कनि पिया। जंहिं तीर्थनि जो फल काल ॿुधी आहे भई सभु देव अची करके उन में वासो कंदा आहिनि। हरे राम। उहो कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं नथो ॾिसे पियो, का संसार में कमी नथो पसे पियो और जीअरे तो जस जो भागी बणिजे थो पियो और मोए मुक्तिअ खे प्राप्त करे थो पियो। अहिड़ो आहे ही कार्तिक महीने वारे विर्त जे पालन करण जो फल जो भगवान पाण उन विर्त धारण करण वारे जो पाण सहायक बणिजी करके और उन जो अची करके बेड़ो पार करे थो पियो। हिते इन कथा सां गॾु ही 7वां अध्याय ते समाप्त थियो। बोलो श्री कारकत भगवान। 8वें अध्याय में वधीक कथा जो प्रसंग वर्णन थींदो। तुलसी उत्पत्तिअ जी कथा ऐं जलंधर जो कालनेमीअ जी कन्या वृंदा सां विवाह करणु, सो प्रसंग 8वें अध्याय जो तव्हांखे अॻिते वर्णन करे ॿुधायो। बोलो श्री तुलसी माता। जन ते आसीसा वॾनि जी से सुखी संसार में। जन ते आसीसा वॾनि जी से सुखी होंदे माया की न फासन। होंदे माया की न फासन। मोह जे था जार में। मोह जे था जार में। जन ते आसीसा वॾनि जी से सुखी संसार में। जन ते आसीसा वॾनि जी से सुखी संसार में। गुल कंवल जा जग में रहंदे दूर जल खां था रहनि। गुल कंवल जा जग में रहंदे दूर जल खां था रहनि। सूर सत्यूं सभु दुनिया जा खिलंदे खिलंदे था सहनि। सूर सत्यूं सभु दुनिया जा खिलंदे खिलंदे था सहनि। बाहि में रहंदे चौधारी। बाहि में रहंदे चौधारी। रया पाण थी ठार में। रया पाण थी जन ते आसीसा वॾनि जी से सुखी संसार में। जन ते आसीसा वॾनि जी से सुखी संसार में। रहे जल में बेड़ी थी पर नीर ना उन में अचे। रहे जल में बेड़ी थी पर नीर ना उन में अचे। जग रही भी तीअं गुरमुख मोह माया खां बचे। जग रही भी गुरमुख मोह माया खां बचे। बणी राजा जनक जाहू। बणी राजा जनक जाहू। तरन था ते
कतार में, तरन थात कतार जनते आसीसा गुरन जी से सुखी संसार में। जल मथा जिय तेल हरदम थो सदा तरंदो रहे। जल मथा जिय तेल हरदम थो सदा तरंदो रहे। ज्ञानी गुरमुख घर में रहंदे, ज्ञान आत्म जो लहे। ज्ञानी गुरमुख में रहंदे, ज्ञान आत्म जो लहे। कीन अटकन था उदासी, कीन अटकन था उदासी। जग संदेह व्यवहार में, जग संदेह व्यवहार में। जनते आसीसा गुरन जी से सुखी संसार में। जनते आसीसा गुरन जी से सुखी संसार में। होंदे माया की नफासन, होंदे माया की नफासन। मोह दे था जार में, मोह दे था जनते आसीसा गुरन जी से सुखी संसार में। जनते आसीसा गुरन जी से सुखी संसार में। अति से सुखी संसार में। से सुखी संसार। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश्वरं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं स्वांग्यं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवृद्ध्यानिगमनं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं। मंगलं भगवान् विष्णुं मंगलं गरुडध्वज मंगलं पुंडरीकाख्य सर्वमंगलाय तनोहरि। बोलो राजा राम, बोलो हिंदू सनातन धर्म, धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का। बोलो श्री गंगा मैया आयो लाल कयो झूले लाल।